डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी सिविल अस्पताल मिठी समेत पीअण जे साफ़ पानी फराहम करण वारे वाटर सप्लाई जो अचानक दौरो करे जायज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर थरपारकर सिविल अस्पताल मिठी में एक्सरे अल्ट्रासाउंड ऑपरेशन थिएटर लेबोरेटरी समेत ॿियनि वार्डनि जो दौरो करे मरीज़नि सां मुलाक़ात करे मरीज़नि जे थींदड़ इलाज बाबति मालूमात वरिती। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर थरपारकर सिविल सर्जन सिविल अस्पताल मिठी खे हिदायत कंदे चयो त मरीज़नि जे इलाज समेत सफ़ाई सुथराई साफ़ पानी समेत ॿियनि इंतज़ामनि खे बहितर कयो वञे। अस्पताल में दाख़िल मरीज़नि समेत इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि खे सिहत जूं बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि। डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी मिठी शहर में साफ़ पानी फराहम करण वारी वाटर सप्लाई जो दौरो करे पानी फराहमी जे कम जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर थरपारकर पब्लिक हेल्थ जे अमलदारनि खे हिदायत कई त अवाम खे साफ़ पानी जी फराहमी खे यकीनी बणायो वञे। साफ़ पानी जी फराहमी में जेके बि दरपेश ईंदड़ मसइलनि खे बर वक़्त हल करे अवाम खे पीअण जो साफ़ पानी वक़्त ते फराहम कयो वञे। हुन चयो त सिहत ऐं पानी फराहमी जे हवाले सां का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची